बेहड़ में वापार पारां बिना जवाज़ केस दाख़िल करण ते पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवान लाडी अज़हर चांडे इश्तियाक तो ने एमएन जो चवणु हो त मेहड़ पुलिस खानम चांडे खे बिना के ॾोह जे धाड़े जे कूड़े केस में फासायो आहे। अॻवान मुतालबो कयो त गिरफ़्तार कयल वापारी खानम चांडे खे आज़ादु करायो वञे। ॿी सूरत में इंडसाई विट ते धरणो हयो वेंदो। वॾे वज़ीर सलाहकार हिना दस्तगीर चयो आहे त सरकारी नौकरियुनि ते भाड़ बदिरां हुनरी सिख्या हासिल करे पाण भरो थियण खे तरजीह ॾियणु घुरिजे। सिकरण में शहीद बेनज़ीर भुट्टो यूथ डेवलपमेंट प्रोग्राम बाबति सलाहकार हिना दस्तगीर माइक्रो इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी सिकरण जो दौरो कयो। इन मौक़े ते हिना दस्तगीर चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो जी ख़्वाहिश हुई त नौजवान तोड़े न्याणियूं हुनरी सिख्या हासिल कनि। हुन चयो त मोहतरमा जे विजन तहत सिख्या सेंटर क़ाइमु कया विया आहिनि जीअं छोकिरा ऐं छोकिरियूं सिख्या हासिल करे सघनि। खैरपुर में मेडिकल कॉलेज जे मुलाज़िमनि पारां पघारूं न मिलण ख़िलाफ़ बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई वई। गुलाम सरोवर भयो लुत्फुल्ला भरपुटो ऐं ॿिनि जी अॻवानी में सेशन रोड खैरपुर ते 18 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई। इन मौक़े ते सूबाई सलाहकार हाजी नवाब ख़ान वसाण पहुची मुलाज़िमनि खे ख़ातिरी कराई त संदन हफ़्ते अंदरि मसइला हल किया वेंदा। मोरे में टूल टैक्स जी गाड़ी ख़िलाफ़ ट्रांसपोर्टरनि पारां एहतजाज कयो वियो। रहमतुल्लाह चांडे मुमताज़ चांडे ॿिनि जी अॻवानी में क़ौमी शाहराह ते एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते टूल अमले ऐं मुसाफ़िरनि में ॾंद चकरियूं थी पियूं। मुसाफ़िरनि अपील कई त टूल अमले जी नाजाइज़ियुनि जो नोटिस वठी आवाम सां इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।